ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 6 अध्याय जे 3 भाग में सोबर रखेश्वर जी कथा ॿुधी हुई, जंहिंमें स्वामी सुखदेव जी ॿुधायो त सोबर रखेश्वर हिकु ॾींहुं जमुना जी जे किनारे ते पाणीअ में वेही तप करे रहिया हुआ त उन्हनि हिकिड़ी मछलीअ खे पंहिंजनि बचन समेत विहार कंदो ॾिसी पंहिंजे मन में ख़्यालु आंदो त गृहस्थ जीवन चङो आहे। तॾहिं हू वञी राजा मानदाता खे चवणु लॻो त मूंखे तुंहिंजी हिकिड़ी कन्या खपे। तॾहिं मानदाता हिन खे मना न करे चयो त मुंहिंजूं 50 छोकिरियूं आहिनि, जेका वरई साह खण। तॾहिं हू पंहिंजो नौजवान रूप ठाहे कन्याउनि जे साम्हूं वियो त 50 ई छोकिरियूं उन खे पसंदि करे वेठियूं ऐं मानदाता पंहिंजूं 50 ई छोकिरियूं उन सां विधीअ मौज प्रणाए ॾिनियूं। तंहिं बाद घणा ई साल गृहस्थ में गुज़ारण बाद जॾहिं हिन खे 50,000 पुट पैदा थिया, तॾहिं हिन खे ख़्यालु आयो त संसारी माया में फासी ऐं ख़राबु थियो आहियां ऐं मुंहिंजो मन बि डापे नथो। तंहिं बाद वरी जंगल में पंहिंजी 50 स्त्रियुनि समेत वञी योग अभ्यास सां पंहिंजो तन त्याग कनि था ऐं उन्हनि जूं स्त्रियूं बि सती थी वञनि थियूं। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जो 7वां अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे राजा त्रिशंख जी कथा। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, मानदाता जे मरण खां पोइ संदसि वॾो पुटु अम्बरीक गादीअ ते वेठो। उन जे वंश में हारीत नाले अहिड़ो प्रतापी राजा थियो, जंहिं नांगनि खे मदद ॾेई गंधर्वनि खे मारियो। तॾहिं नांगनि ॾाढी ख़ुशीअ सां पंहिंजी भेण उन खे प्रणाए ही वरदान ॾिनो त जेको तुंहिंजे नाले जो सुमरण कंदो तंहिंखे को बि नांग दुख न ॾींदो। उन वक़्तु हारीत जे वंश में त्रिशंग नाले राजा पैदा थियो ऐं गुरु वशिष्ठ जे पुटनि उन खे अहिड़ो श्राप ॾिनो जो हू चंडाल थी पियो ऐं वरी विश्वामित्र रखेश्वर जे वरदान सां उन खे सुर्ग मिलियो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त हे स्वामी श्री सुखदेव जी, उन जी कथा कीअं आहे, सा कृपा करे विस्तार सां ॿुधायो। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, राजा त्रिशंख हिकिड़े ॾींहुं वशिष्ठ जीअ खे चयो त तव्हां मूंखे अहिड़ो यज्ञ करायो जंहिंजे करे मां शरीर सूधो सुर्ग ॾांहुं वञा। इहो ॿुधी वशिष्ठ जी चयो त अहिड़ो को यज्ञ मूंखे कराइणु नथो अचे। जॾहिं त्रिशंख वञी वशिष्ठ जे पुटनि सां इहा ॻाल्हि कई, तॾहिं उन्हनि खेसि श्राप ॾिनो त तूं गुरूअ जो वचन कूड़ो सम्झी वरी असां खां पुछणु आयो आहीं, तंहिं करे तूं वञी चंडाल थी। त्रिशंख जॾहिं राति जो सुम्ही सुबुह जो उथियो त संदसि समूरो बदन कारो कोयले जहिड़ो थी वियो ऐं कपिड़ा बि नीरा थी वियसि, जंहिं करे माण्हुनि उन खे छुअण बि न थे चाहियो। तॾहिं हिन विश्वामित्र रखेश्वर जो वशिष्ठ जी जो दुश्मन हो, तंहिंजी शरण में वञी चयो त हे महाराज, मूंखे वशिष्ठ गुरूअ जे पुटनि श्राप ॾेई चंडाल बणायो आहे ऐं मुंहिंजी इच्छा सुर्ग में वञण जी हुई, सा पूरी न थी। तंहिं करे तव्हांजी शरण में आयो आहियां, जंहिंमें मुंहिंजी मुराद पूरी थिए सा ॻाल्हि करियो। एतिरो ॿुधी विश्वामित्र खिली चयो त ए राजा,
श्राप ॾियण सां जा तुंहिंजी शक्ल चंडाल वांगुरु बणिजी पई आहे, सा त कंहिं बि तरह बदिलजी नथी सघे, पर मां तोखे उन ई शक्ल सां सुर्ग में पहुचाईंदसि। ईअं चई विश्वामित्र पृथ्वीअ जे सभिनी रखेश्वरनि खे पाण वटि घुरायो ऐं जंहिं में विशिष्ट जीअ जा पुट कोन आया, तंहिं करे विश्वामित्र उन्हनि खे श्राप ॾेई चंडाल कयो ऐं राजा त्रिशंख खां यज्ञ करायो। जॾहिं उन यज्ञ में कंहिं बि देवता आहुति न वरिती, तॾहिं विश्वामित्र कांवरजी पंहिंजे करमंडल जे पाणीअ सां राजा त्रिशंख खे सनानु कराए चयो त तूं मुंहिंजे तपस्या जे बल सां सुर्ग हलियो वञ। सो हू चंडाल हुअण ते विश्वामित्र जे जोग बल सां सुर्ग ॾांहुं चरी वियो। सभई चओ जय श्री कृष्ण। ऐं थोरी देरि वञी इंद्र जे आसन ते वेठो। जॾहिं इंद्र ॾिठो त हिकिड़ो चंडाल अची मुंहिंजे आसन ते वेठो आहे, तॾहिं खेसि लत हणी किराए विधाईंसि। ऐं देवताउनि बि त्रिशंख खे चयो त तूं चंडाल आहीं, तंहिं करे सर हेठि ऐं पेर मथे कर। ऐं पोइ चयाऊंसि त चंडाल जो सुर्ग में को बि ठिकाणो न आहे। ईअं करण वक़्तु त्रिशंख पुकारे चयो त ए विश्वामित्र, इंद्र मूंखे लत हणी इंद्रासन तां किराए छॾियो आहे। हाणे तव्हां कृपया करे मुंहिंजी मदद करियो। सभई चओ जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 9 स्कंद जे 7 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।